हिकिड़ो मोबाइल जे लाइ स्टैंड नज़र आयो आहे। हिनखे ॾिसां थो पियो त जेकॾहिं सस्तो ऐं मज़े जो आहे त वठूं था। आगा तख़फ़ीफ़ दादी है ना, तख़फ़ीफ़ दादी है ना। गोशी शुमा इंजा भी गुज़ा गोशी शुमा उसको ईरान में हिकिड़ी मार्केट आहे बुलवार अमीन ख़याबान ते। भलियूं शयूं पयूं आहिनि। बुजुर्ग मीशे या ना? बुजुर्ग न मीशे। बेगुजार मोबाइल जे लाइ स्टैंड वठण आयो आहियां। हिकिड़ो नज़र आयो पर पसंदि न आयो, छो जो उहो हिकिड़े ई साइज़ जो, यानी मोबाइल रखण सां जेकॾहिं इख़्तियार हूंदो आहे वॾो कयो स्टैंड खे नंढो कयो, उहो कोन हो हिन में सिस्टम। इन जे करे मूं हुनखां कोन वरितो। अॻिते ॾिसां थो जेकॾहिं को भलो मिले थो स्टैंड त पोइ वठां थो, छो जो स्टैंड इन जे लाइ ज़रूरी आहे त हाणे ॾिसो ही व्लॉग मां भरियां थो पर मुंहिंजो सिर्फ़ु चहिरो थो नज़र अचे। स्टैंड हूंदो त अधु इंसानु नज़र ईंदो व्लॉग में। इन जे करे कोशिशि कयां थो त भले खां भलो स्टैंड वठां। हिते हिकिड़ो नज़र अची वियो आहे मोबाइल शॉप, सो इन खां मालूम कयूं था त हिते स्टैंड जेको मां चाहियां त उहो मिले थो या न। ॾिसूं था हिते आहे या न। ऐं तव्हां इहो बि ॾिसिजो त दुकानदारनि सां फ़ारसी में ॻाल्हाइबो कीअं आहे, तव्हां इहो बि सिखंदव इंशाअल्लाह। پایه گوشی چی داری؟ چی؟ پایه گوشی اینا رو داریم. برای چیز میخوای؟ میشه بزرگ میشه کوچک میشه؟ نه نداری؟ تو نداری؟ از کجا میخرم؟ از کجا میخرم؟ हिते जेको मां चाहियां थो हिननि वटि बि कोन्हे को। मूं पुछा कई आहे, बहरहाल वरी ॿिया दुकान में ॾिसूं। हीअ बि ईरान जी हिकिड़ी मार्केट आहे, वॾी मार्केट आहे। हिन में सभु कुझु जंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत हुजे उहा ईरान हरम जे साम्हूं आहे मार्केट, वॾी मार्केट आहे। तव्हांखे हर शइ मिलंदी तक़रीबन। जंहिं शइ जी तव्हांखे ज़रूरत हुजे उहा तव्हांखे मिली सघे थी। पर इहो थोरो ख़्यालु कजो जो हिते महांगाई जाम आहे ऐं हिते करंसी बि ईरानी आहे। जेकॾहिं नथी सम्झ में अचे तव्हांखे त पहिरियां महिरबानी करे ईरानी करंसी खे सम्झो त 1000 हितां जो घणो आहे, 2000 घणो आहे, 3000 घणो आहे। पहिरियां करंसी खे सम्झो जो पोइ हिते अची ख़रीदारी कजो।
स्टैंड बि मिली वियो आहे मूंखे। सो नज़र भलो थो अचे ऐं कोशिशि कयां थो त इन खे ई वठां ऐं ज़बरदस्त आहे, पकड़ण में बि ज़बरदस्त आहे। हाणे मुंहिंजी वीडियो अल्हम्दुलिल्लाह सही पती भरिजे। सो तक़रीबन 3.5 लख जो मूंखे ही स्टैंड मिलियो आहे। बहितरीनु आहे हर तरीक़े सां ऐं हितां खां हीअं बहितरीनु आहे। इंशाअल्लाह वधीक तव्हां कमेंट में ॿुधाईंदा त हे कीअं हुआ मुंहिंजो स्टैंड, तव्हांखे वणियो या न वणियो। शुक्र आहे जंहिं मक़सद लाइ निकितो हुअमि उन मक़सद ताईं पहुची वियुमि ऐं स्टैंड मिली वियो आहे इंशाअल्लाह। हाणे इन स्टैंड ते मोबाइल लॻाए व्लॉगिंग कबी ऐं बहितर रिज़ल्ट तव्हांखे मिलंदो। ईअं ई मुंहिंजे व्लॉगिंग खे इंजॉय कंदा रहंदव ऐं इंशाअल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी हिकिड़े सुठे व्लॉग सां। तेसीं ताईं मूंखे इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।